मुजद्दद अल-फ़सानी जे हवाले सां हज़रत शाह ज़िया-उल-हक़ शहीद जी मनक़बत आहे, उन खे चांदी जो फ्रेम में ठाराए, जेको मुंहिंजे ख़्याल में त 60 तोला उन सुभाणे अल्लाह। में उहो फ्रेम हुई। वरी कंवल, वाह वाह। उहा मोतीअ जी हुई लड़ी, गुलनि जी टोकरी हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी हुई। वाह वाह। ऐं सफ़ेद गुलशन में गुलाबनि जो तकरार लॻो पियो आहे, महबूब जो कुझु अहिड़ो दीदार लॻो पियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बज़म मेहरान स्टूडियो में अवांजो होस्ट साले बबरा के सलाम पेश करे थो। दोस्तों, अॼु असांजे जेका महिमान शख़्सियत आहिनि, उन शख़्सियत जो जेको तारीफ़ आहे, उहो तारीफ़ त तमामु वसी आहे, पर उन जो जेको शाइरीअ जे हवाले सां संदन जेका सिंध भर में मक़बूलियत आहे या पाकिस्तान भर में मक़बूलियत आहे, उन हवाले सां बि जेको नौजवाननि में रिसेंटली हिकिड़ो नओं जेको सोशल मीडिया ते कुझु नवां अहिड़ा कलाम जेके साईं जन जा जेके पहिरीं पुराणा हुआ ऐं हाणे वरी टिकटॉक जी दुनिया में बि उन्हनि गज़लनि ऐं उन्हनि सन कलामनि जी तमामु घणी प्रचार हले थी। साईं जो तारीफ़ यकीनन कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, पर पाण सजादा नशीन आहिनि दरगाह मुजद्दिदिया पीर सरहंदी जेका मटियारी में आहे, ऐं पूरे पाकिस्तान में जेका सरहंदी जमायत आहे उन जा सदर आहिनि। ऐं उन खां अलावा सजादा नशीन आहिनि दरगाह मुजद्दिदिया सरहंदी आहे जेका पालनपुर इंडिया गुजरात में आहे, उन्हनि जा पाण जी गादी नशीन आहिनि। उन खां अलावा सरहंदी जेका जमायत आहे उन जा सरवाणा आहिनि, ऐं पाकिस्तान मशाइक इतायत काउंसिल रजिस्टर तंज़ीम आहे जेका जेका पूरे पाकिस्तान में जेके बि दरगाहूं आहिनि ऐं जेके गादी नशीन आहिनि उन्हनि जा पाकिस्तान जा सदर आहिनि। ऐं उन खां अलावा पाण जेको HPDO नाले सां हेल्पलेस पीपल्स डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे, उन जा चेयरमैन आहिनि। ऐं पाण हज़रत आगा साहब जी हिकिड़ी पब्लिकेशन एकेडमी आहे जंहिंजा कई किताब शाया थी चुका आहिनि, उन्हनि जा पाण चेयरमैन आहिनि। ऐं यकीनन अवां सभु उन शख़्सियत खे सुञाणे चुका हूंदो। अॼु जेका असांजी शख़्सियत आहे, महिमान शख़्सियत, उहा कंहिं बि तारीफ़ जी मुहताज न आहे। अचो त अवां सभिनी सां उन जो तारीफ़ करायूं। अॼु असांजी शख़्सियत आहिनि पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी साहब। हूअं त इलाही जेको तव्हांजी शाइरीअ मां ऐं तव्हांजो जेको घराणो आहे उहो त यकीनन उनजी हिकिड़ी तारीख़ आहे, तमामु वॾी हिस्ट्री आहे। उन ते त कई प्रोग्राम करण जी असांखे ज़रूरत आहे, ऐं यकीनन उहो हिकिड़ो तमामु वॾो सिलसिलो आहे। पर हीउ जेको शाइरीअ जे हवाले सां तव्हांजो सफ़र आहे, उन हवाले सां कुझु पंहिंजी जर्नी ॿुधाइजो त कीअं भला शुरूआति थी ऐं कीअं इहो सिलसिलो हलियो। छो तव्हांजो सॼो पीराणी गादी ऐं यकीनन इल्मु अदब सां सरहंदी ख़ानदान जो तमामु तालुक़ु गहरो तालुक़ु रहियो आहे। सो शाइरीअ जी तरफ़, ऐं शाइरीअ में वरी रोमांस अॼु जेको अगरि हले थो यूट्यूब ते मूं ॾिठो आहे ऐं टिकटॉक ते ॾिठो आहे, तव्हांजे कई गीतनि ते हज़ार ई नौजवान लखे नौजवान पंहिंजो टिकटॉक ठाहिनि पिया। उन हवाले सां थोरो पंहिंजो। वॾी महिरबानी साईं, पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी अदा माण्हू साले जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो ऐं अवां दोस्तनि ॿियनि दोस्तनि ताईं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल पुॼाइण जो। असुल त पहिरीं त शाइरी जो जेको आउं सम्झंदो आहियां त उहो हिकिड़ो असांजो मौरूसी असरु आहे। त मुंहिंजा बाबा बि फारसी जा अरबी जा शाइर हुआ, ऐं ईअं असांजी माना ॻाए बॻाए पुश्तुनि में अशार मिलनि था। बिलख़ुसूस मुंहिंजा जेके कुबेयार असांजा वालिद हज़रत शाह ज़िया-उल-हक़ शहीद रहमतुल्लाह अलैह क़ादियुल ख़लाइक़, उन्हनि जो त तमामु घणी फ़ारसी में शाइरी आहे जंहिंमें मसनवियूं आहिनि, ऐं उन खां अलावा नात जी तमामु वॾो माना मिक़दार शाइरियुनि जो तइदाद शाइरियुनि जो आहे। ऐं उन खां पोइ अवांखे साहिबु लिखी ॾे तमामु पंहिंजे ज़माने जा ऐं फिलबदी शाइर जिन हज़रत मुजद्दिद अल-फ़सानी रहमतुल्लाह अलैह जिन जे मथां संदन हिकिड़ी मनक़बत आहे, उहा उते जॾहिं दरबार ते विया, उहा आलीशान हिकिड़ी माना मनक़बत आहे जेका तमामु तवील मनक़बत आहे। त उहो जॾहिं हींअर माना उते असांजी इंडिया जी जमायत उहो सॼो जेको हज़रत मुजद्दिद अल-फ़सानी जे हवाले सां हज़रत शाह ज़िया-उल-हक़ शहीद जी मनक़बत आहे, उन खे चांदी जो फ्रेम में ठाराए, जेको मुंहिंजे ख़्याल में त 60 तोला उन में उहो फ्रेम ठहियो आहे। उहो हज़रत मुजद्दिद पाक जे दरबार ते
उन्हनि उहो नज़म जेको मनक़बत वारो उहो रखारायो आहे। त इज्तमाही तरह सां असांजे घराणे में माना अचे पई शाइरी, ऐं मुंहिंजा ॿ टे भाउर शाइरी कनि था। असांजे ख़ानदान में ख़ासि तौर ते अॼुकल्ह त साईं पीर बहाउद्दीन तमामु मरूफ़ शाइर आहे, सिंध जो उस्तादु शाइर आहे। सो मूं पहिरियों शाइर 7 सालनि 7 दर्जे में जॾहिं आउं तॾहिं मूं चयो हो, 7 क्लास में। पर उहो ॿाहिरि वज़न खां ईअं हो ख़्यालु हुआ लिखंदो हुउसि। पोइ वरी उहो 2 सालनि लाइ सिलसिलो कंहिं माण्हूअ जे चवण ते मुनक़त थी वियो, वरी मूं छॾे ॾिनो। लेकिन जीअं त मुंहिंजे अंदरि हिकिड़ो शाइर मौजूदु हो, त पोइ आउं जॾहिं मटियारी में 9th क्लास में आयुसि त मूं बाक़ाइदा लिखणु शुरू कयो। पोइ साईं हिकु दफ़े साईं बहाउद्दीन ऐं हिते अलीदर शाह जे बाग़ में हिकिड़ो तूत जो वणु हूंदो, उहो तमामु घाटो हूंदो, उन में मथे चढ़ी उन वणनि में जे विच में हिकिड़ी जॻह मूं जहिड़ी पंहिंजे लाइ ॻोल्हे छॾी। पोइ उन में आउं वञी उहो शाइरी कंदो हुउसि, नवे किलाई में। साईं पीर अलीदर शाह जामोट मरहूम जो बंगले खां मथे हिकिड़ो तूत जो वणु हूंदो। पोइ आउं कलाक उते वेठो हूंदो, उते पियो लिखंदो हुउसि। हिकु दफ़े साईं बहाउद्दीन मुंहिंजे हथ में कॉपी ॾिठी ऐं मूंखां पुछियईं, पोइ मूं छो त सिरिश्ते में साईं मुंहिंजा चाचा बि थियनि था, ईअं थी पोइ उन्हनि मूंखे तरहूं ॾियणु शुरू कयूं ऐं उन ते मूं लिखणु शुरू कयो। ऐं आहिस्ते आहिस्ते अंदरि जे शाइर जेको मुंहिंजो लिखियलु वेठो उनखे बाक़ाइदे हिकिड़ो मैदान मिली वियो ऐं पोइ मूं लिखणु शुरू कयो। ईअं हिकिड़ो सिलसिलो इहो शुरू थियो आहे। तंहिंखां पोइ जेको आहे सो असांजे वालिद साहिब बि मुंहिंजी शाइरी पढ़ी ऐं उन्हनि बि मूंखे माना दाद ॾिनो। ऐं उहो दाद संदन जेको असांजा मुर्शिद बि हुआ, माइट बि हुआ, वॾा आलिम बि हुआ, वॾा शाइर बि हुआ, उन्हनि जे दाद मुंहिंजे अंदरि अञा बि हौसलो पैदा कयो। ऐं पोइ ईअं ई आउं शाइरी जी दुनिया में कलम खणी निकिरी पियुसि। वाह वाह। अदब सिंध जा साईं चेयरमैन आहिनि ऐं कारवान अदब सिंध तमामु वॾो प्लेटफॉर्म आहे सिंध में, जेको शाइर सिंधी उर्दू शाइर पाकिस्तान भर जा शाइर जेके असां यकीनन आउं बि उन जो हिसो आहियां, पाकिस्तान भर जा शाइर हिते अचनि था साईं जिन वटि, ऐं वॾा वॾा कुल पाकिस्तान मुशाइरा, कुल सिंध मुशाइरा थियनि था साईं जिन उन्हनि जा बि चेयरमैन। साईं कारवान अदब जे तारीख़ थोरी ॿुधाइजो। हा, असल में थियो ईअं जो असां पहिरीं सिंधी अदबी संगत सां जे प्लेटफॉर्म ते मुशाइरा कंदा हुआसीं। सही। पोइ उन ज़माने में सन 94-95 जो सन आहे। पोइ उन ज़माने में इलेक्शन जे मामलनि तां थोरो असां हिक ॿिए खां छिदा थियासीं ऐं असां त अञा उन ज़माने में एतिरा को मारूफ़ शाइर बि कोन हुआसीं। पर बहरहाल उन ज़माने जे सेक्रेटरी मूंखे लिखियो ख़त त असां ही इलेक्शन कराइणु चाहियूं था, त तव्हां इन सिलसिले में असांजी कहिड़ी मदद कंदो। उन ज़माने में वीडियो वग़ैरह बि वॾी ॻाल्हि हूंदी, त उहो बि मूं ज़िम्मो खयो ऐं जेके माण्हू ईंदा उन्हनि जे महिमाननि जी मानी टिकी जो बि मूं ज़िम्मो खयो। लेकिन मूंखे अफ़सोस इहो थियो त जॾहिं इलेक्शन थी त हिननि असांखे ॿुधायो बि कोन हैदराबाद में अलाए किथे सखर में किथे इलेक्शन करे छॾियो। उन तां असां ऐं मटियारी जा सभु दोस्त नाराज़ थियासीं, ॾुखिया थियासीं। पोइ असां सोचियो त अचो त पाण पंहिंजी अलॻि तनज़ीम था ठाहियूं। पोइ कारवान अदब मटियारी जे नाले सां पहिरीं असां काम ठाहीसूं। लेकिन पहिरीं इजलास खां पोइ सभिनी दोस्तनि वटि इहो तइ थियो त अचो त हिनखे ख़ासि करियूं। ऐं पोइ उन ज़माने में उदास सोलंकी, अमीन उॾेराई, सैयद जुनैद अकबर शाह, मोहम्मद ख़ान मरहूम मंगड़ार जेको असांजे मटियारी जो सुठा शाइर हुआ, ऐं ईअं चीदे चीदे दोस्तूं साहिल लाखू वग़ैरह, साईं ख़ालिस बुखारी, रफ़ी मोहम्मद शाह, इहे सभु, गुलाम हैदर कासकेली, हा गुलाम हैदर, इहे सभु पोइ हिन जो हिसो थिया। पर ही बानी मेंबरनि में इहे 85-7 माण्हू हुआसीं। ऐं अहिड़े नमूने सां ही कारवान अदब जो प्लेटफॉर्म ठहियो, जंहिंजा कंहिं ज़माने में त एॾो तहरुक थी वियो कास जो मुंहिंजे ख़्याल 28 जे क़रीब यूनिट बि क़ाइमु थिया हिन जा। ऐं उन में माना ख़ासि तौर ते मटियारी ज़िलो, टंडो आदम ऐं हिन हैदराबाद, इहे त एॾा मर्कज़ी थी विया जंहिंमें असां चङनि भरनि शाइरनि खे सिखिया मिली हिते। आउं सम्झां थो त अॼु ही जेके बि दोस्त सिंधी अदबी संगत में ई आहिनि, असांजा सभु दोस्त आहिनि, पर उन्हनि घणनि खे कारवान अदब सिंध जे प्लेटफॉर्म ते शाइरी जी सिखिया मिली, बहर जी, वज़न जी, ऐं उहे पाण मञीनि बि था। कोई इनकार करण जी गुंजाइश कोन्हे। काफ़ी शाइरनि असां सां इंटरव्यू में इहो कयो आहे, एतिराफ़ त असीं बुनियादी मेंबर कारवान अदब सिंध जा आहियूं। पोइ वरी मुंहिंजा इहे थोरा असांजा हिते क्राइसिस सियासी बुनियादनि ते थी विया हलिया,
जंहिंजे करे असां वरी कास वारो मामले खे में एतिरा मुतहरक न थी सघियासीं। आउं जो मुतहरक तनज़ीम वेही रही पोइ वरी हाणे चंद सालनि खां वरी ॿीहर जॾहिं साईं बहाउद्दीन खे सेक्रेटरी कयो अथऊं, साईं ऐं ॿियनि सां कासो ते साजिद चन्ना वग़ैरह इन्हनि दोस्तनि गॾिजी तमामु साईं जी बहाउद्दीन जी अॻुवाणी में क़यादत में जनरल सेक्रेटरी जे मामले में हिमत अफ़ज़ाई सां हाणे अल्हम्दुलिल्लाह ऑनलाइन तमामु घणा रोज़ाना मुशाइरो थिए थो, हिकु ॾींहुं तरई आहे, हिकु ॾींहुं ग़ैर तरई, शायदि ईअं आहे। ऐं उन खां पोइ हाणे ॿीहर असां तनज़ीम साज़ी जेका आहे कास जी यूनिट वाइज़ शाखूं खोलण जो सिलसिलो शुरू कयो। वाह 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 वाह, तमामु बहितरीनु। साईं जेको आहे अकेडमी आहे पंहिंजी जेका आगा अकेडमी, उन जे तरफ़ां के किताब शाया थिया आहिनि? असल में ॻाल्हि इहा त हज़रत आवाज़ साहिब पब्लिकेशन अकेडमी असांजी वॾे साईं कुबे वारे साईं रहमतुल्लाह अलैह जे नाले सां मूं हुनजो बुनियादु विधो। हुनजो जनरल सेक्रेटरी काज़ी मक़सूद साहिबु आहिनि जेके मरूफ़ मुअर्रिख़ आहिनि, जी जी, ऐं चेयरमैन आऊं आहियां। उन बुनियाद ते असां हिन कमु शुरू कयो। असांजा इन सिलसिले में हिकिड़ो मुंहिंजो ज़ाती सफ़रनामो थर सिक जो सफ़र, जेको मुंहिंजे वालिद साहिबु जिन सां जेको असां घुमियोसीं उन वक़्तु थर जूं रहणियूं करणियूं, महिमान नवाज़ी, माण्हुनि जो उथणु वेहणु, और ॾाढो उन किताब खे अहले इल्म हल्के पसंदि कयो। उहो तव्हांजो नसर लिखियलु ऐं मुंहिंजो ज़ाती सफ़रनामो लिखियलु आहे जेको मुक़बिला वालिद साहिबु रहमतुल्लाह अलैह जिन जे सफ़रनामे जे मौज़ूअ में लिखियो, साईं सां गॾु उथणु वेहणु असांजो। उन खां पोइ ॿियो किताबु हज़रत आगा साहिब पब्लिकेशन जे पीर आका ग़ुलाम मुजद्दिद सरंदी जेके तहरीक ख़िलाफ़त ऐं तहरीक पाकिस्तान जा हिकिड़ा वॾा लीडर हुआ, ऐं पीर ग़ुलाम मुजद्दिद सरंदी तहरीक हिन मुस्लिम लीग सिंध जा उन ज़माने में सिंध हिकिड़ो मुल्क हो, सिंध जा नाइब सदर बि रहिया, क़ाइम मक़ाम सदर बि रहिया। ऐं उन खां अॻे तहरीक ख़िलाफ़त में पीर आका ग़ुलाम मुजद्दिद सरंदी उन्हनि जो वॾो मैदान ग्राउंड महिनत आहे, उन वॾी कुर्बानी आहे। उन्हनि जे ज़माने में असांजे खानवादे खे बि नुक़सानु थियो। तक़रीबन 3600 एकड़ ज़मीन ब्रिटिश गवर्नमेंट असांजी ज़ब्त कई। पीर साहिबु 2.5 साल लाइ पूना जेल में रहियो, ऐं लाइब्रेरी जंहिंमें 10,000 खां मथे कलमी नुस्ख़ा, उहे सभु नुस्ख़ा जेके आहिनि से ज़ाया कया विया, उन ते पंहिंजनि परायनि ख़ासि तौर ते अंग्रेज़नि हथ साफ़ कया, ऐं साड़ियूं जांच पड़ताल जे बहाने ईंदा हुआ तव्हांजा अफ़गानिस्तान सां तालुक़ आहिनि, ईअं आहिनि हूअं आहिनि। इन बुनियाद ते उहे 2,000 कलमी नुस्ख़ा असांजा या खयां विया या चोरी थिया या वरी बहरहाल उहे केॾा विया का ख़बर कोन्हे। मूं वटि के 5-7 नुस्ख़ा वञी सिर्फ़ु रहिया आहिनि, ऐं बाक़ी ॿिया सभु विया हलिया। त एॾी वॾी जंहिंमें 50,000 कुतुबखानो हुजे, लाइब्रेरी हुई, उहा कुतुबखानो असांजो सॼो ख़तमु थियो। पीर साहिबु जेल विया। पोइ वरी तहरीक पाकिस्तान में बि अंग्रेज़ सां ई तहरीक हुई। हर उहा तहरीक सिंध में मस्जिद मंज़लगाह जी तहरीक जी बि लीडिंग पीर ग़ुलाम मुजद्दिद सरंदी कई, उन में बि साईं जिन जेल विया। त हीउ हिकिड़ो मर्कज़ रहियो मटियारी में, सिंध में मटियारी तहरीक उनजो मर्कज़ रहियो, या कराची रहियो या अंदरून सिंध मटियारी रहियो। हितां खां हर उहा तहरीक मज़बूत थी उथरंदी हुई जंहिंजी पीर ग़ुलाम मुजद्दिद सरंदी क़यादत कंदा हुआ। त इन हवाले सां माना असांजो खानवादे जो माशी नुक़सानु हिकिड़ी तरह सां ज़ाहिर थियो, लेकिन तारीख़ में पीर आका ग़ुलाम मुजद्दिद सरंदी जो किरदारु साफ़ आहे, चिटो आहे, मज़बूत आहे। ऐं आउं सम्झां थो त जेकॾहिं दोस्त अहले इल्म इन ते मुंहिंजे ख़्याल में त को कलम खणे ऐं PhD बि करे इन ते त सुठी ॻाल्हि आहे। त पीर साहिब जो किरदारु तमामु वॾो आहे। तव्हां तहरीक पाकिस्तान जे हवाले सां जॾहिं सर्च कंदो, नेट ते ई सर्च कंदो, त पीर ऑफ मानकी शरीफ़, पीर जमायत अली शाह खां पोइ टियों नालो जेको अव्हांखे तहरीक ख़िलाफ़ पाकिस्तान में उहो पीर ग़ुलाम मुजद्दिद सरंदी जो मिले। ऐं सिंध में तहरीक ख़िलाफ़त जे हवाले सां जेकॾहिं तव्हां जांच कंदो त उन में सिर्फ़ु पीर ग़ुलाम मुजद्दिद सरंदी तव्हांखे पीरनि मां वॾो नालो उन्हनि जो मिले थो, जिन ख़ालिक ॾिना हाल केस में केस खे मुंहुं ॾिनो, जेल काटी ऐं सौबतूं सठियूं। उन्हनि जी स्वाए हयात लिखियलु आहे, हिकिड़ी उहो किताबु लिखियलु आहे। उन खां पोइ जेको आहे सो हज़रत आगा साहिब जे हींअर 2 किताब असांजा, हिकिड़ो मुंहिंजी शाइरी जो किताबु आहे, ऐं ॿियो वरी पीर आका ग़ुलाम मुजद्दिद सरंदी जो हिकिड़ो किताबु काज़ी मक़सूद साहिबु लिखियो जेको महिराण वारनि छपायो। हाणे वरी उहो एडिशन सां उन में कुझु शयूं नयूं विझी उनजो उर्दू तर्जुमो मुंहिंजे पुटु ग़ुलाम हसनैन कई आहे। उहा एडिशन कुझु शयूं हुन में एडिटिंग थी आहे ॿी, उहे शामिलु करे हाणे
उहे ॿ किताब हज़रत आगा साहिब पब्लिकेशन जी तरफ़ां प्रेस में आहिनि, जेके इनशाला रमज़ान में छपिजी वेंदा, असांजी कोशिशि ई आहे। ऐं टियों किताबु मलफूज़ातुल अक़ाबिर, जेको 1000 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। हा, उहो बि कंपोज़िंग जो सिलसिलो रहे पियो, इनशाला उहो बि हज़रत आगा साहिब पब्लिकेशन जी तरफ़ां ई छपिबो। त इहो एतिरो ई फ़िलहाल कमु थी सघियो आहे। इहो तमामु साईं वॾो कमु आहे। ऐं कारवानी अदब पूरे पाकिस्तान में इहो तमामु वॾो हिकिड़ो हुनजो इनिशिएटिव आहे त जिते असांजी ॿोलीअ खे पूरे पाकिस्तान में स्पेस न आहे, उते कारवानी अदब सभिनी ॿोलियुनि खे स्पेस ॾिए थो हिन प्लेटफॉर्म तां। पंजाबी शाइर अचनि था, उर्दू शाइर अचनि था, या KPK जा या बलूचिस्तान जा शाइर अचनि था। इहो 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 ख़्यालु तव्हांखे? असुल में साईं ॻाल्हि इहा आहे त असांजो हिकिड़ो त पीराणो घर आहे, असांजो त हर माण्हू सां तालुक़ु आहे। बुनियादी तौर सां असीं सिंधी आहियूं, ऐं असांजा बाबा चवंदा हुआ त जेको जेतिरो वॾो गैरतमंद आहे ओतिरो वॾो क़ौम परस्त हूंदो आहे। सही। लिहाज़ा क़ौम परस्ती इन लिहाज़ इन हद ताईं त बिल्कुलु आहे। बिल्कुलु। लेकिन मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे उहो इहो आहे, मूं जेको इन शइ ते सोचियो त असां जॾहिं ही ख़ासि तौर ते मुंहिंजो ख़्यालु तॾहिं थियो जॾहिं लिसानी जहिड़ा शहरनि में शुरू थिया। लिसानी जहिड़ा सिंधी ऐं उर्दू दोस्तनि जा जॾहिं मुहाजिर ऐं सिंधी जो जेको जहिड़ो शुरू थियो, उन ज़माने में कारवाने अदब सिंध हिकिड़ी मुतहरिक तनज़ीम हुई। पोइ असां उन शइ खे माना कवर करण जे लाइ बाबा ही मुल्क असांजो या ही सूबो असांजो सिंध जेको आहे उहो हिकिड़ो अमन भाईचारो इंसान दोस्ती जो, असांजे सिंध जे माण्हुनि मज़हब बि उहे अपनाए जंहिंमें सुलह ऐं शांति जो पैगाम, अमन ऐं भाईचारे जो पैगाम हो। ऐं इन जे करे ई असांजे सूफ़ियुनि खे हिते जल्दी जॻह मिली। हाणे सूफ़ियुनि मां मुराद वरी बि हिते क्लियर कयो, इहो न आहे त कंठा पाए रंगीन कपिड़ा पाए यक तारा खणी वॼाइण तसवुफ़ न आहे। तसवुफ़ छा लतीफ़ वारो, बिल्कुलु उहो तसवुफ़ असीं चऊं था त तसवुफ़ जेको हज़रत कलंदर लाल शहबाज़ वारो, अब्दुल्ला शाह गाज़ी वारो, या हज़रत आगा साहिब वारो, या सैयद रुकन बादशाह वारो, ज़की हाशिम शाह वारो, ईअं सिंध सॼी सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। उहो तसवुफ़ जेको आहे सो खणी जॾहिं हिते बुज़ुर्ग आया त सिंध जे माण्हुनि उन्हनि खे वॾी फराग़ दिली सां क़बूल कयो, इज़तूं ॾिनियूं, उन्हनि खे जॻहियूं ॾिनियूं, ऐं सूफ़ियुनि जे पोयां मज़हब पंहिंजा बदिलाया हज़ारनि सालनि ते मुहित। त सिंध जे माण्हुनि इन शयुनि खे इन करे मूं इन वक़्तु इहो ज़रूरी सम्झो त असां हिकिड़ी फिज़ा क़ाइमु करियूं त सिंधी, उर्दू, पंजाबी, बलोची, पठान या सिंध में सराइकी वग़ैरह जेके बि ॿोलियूं पाकिस्तान में ॻाल्हायूं वञनि थियूं, उन्हनि सभिनी जो भाईचारो क़ाइमु रहे। इन बुनियाद ते असां इहे सिलसिला शुरू कया। अवां हैरान थींदो त उन ज़माने में, जंहिं ज़माने में माण्हुनि धड़ाधड़ लाश पे हिक ॿियनि जे घरनि उमाणिया, असां मंठार फ़कीर राजड़ जो खिपरो में दरगाह मशहूरु आहे, वॾो शाइर आहे, सूफ़ी शाइर आहे, उन वॾो फ़कीर मोहम्मद बिन ज़ामिन जी मेज़बानी में मुशाइरो कयो। सिर्फ़ कराची जा उर्दू शाइर 36 उन में शरीक थिया। मूंखे ऐं एॾा त सिंध जा उर्दू शाइर ख़ुशि थिया त सिंध जे माण्हुनि बिला जेतिरो दम हो शाइरी जो, उनखे ओतिरो दाद मिलियो, महिमान नवाज़ी मिली। ऐं असां हितां मटियारी गॾु थियासीं, हितां 2-3 वॾियूं वैनूं भरेसीं मूंखे वियासीं। वापसी में टंडो आदम खां परियां धाड़ेलनि रोड ब्लॉक करे वेठा, उहो मंज़र। पोइ जेको चङनि भलनि शाइरनि जेको पहाड़ किराईंदा आहिनि, आसमान सैर कंदा आहिनि, वरी उन्हनि जा डोड़ण ऐं डिॼण ऐं भॼण ॾिठासीं त उहे बि अॼु ताईं ख़ुशि खिल थींदी आहे त असीं शाइर ॻाल्हियुनि में त आसमान ज़मीन हिकु करे था अचूं, पर हक़ीक़त में ॾाढो मंज़र मूंखे ॿाहिरि अॼु ताईं यादि ईंदो आहे। मतिलबु तव्हांजी शाइरी तमामु हर नज़म गज़ल तव्हां तवील नज़म लिखो था, उर्दू सिंधी यकीनन, पर हिकिड़ो ॾाढो तव्हांजो ख़ूबसूरत गीत जेको शफ़ी फ़कीर बि ॻायो, ऐं उहो अॼु उन ते ॾाढा टिकटॉक ठहिया आहिनि, लख जी तादाद में टिकटॉक ठहिया आहिनि, ऐं सोशल मीडिया ते जेको शॉर्ट क्लिप में बि हले थो। उनजा जेके बोल आहिनि त ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी हुई, इहो गज़ल असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त वॾी महिरबानी थींदी। हा, इहो असल में असां बुनियादी तरह सां आऊं जेको शाइर आहियां उहो आहियां ऐं रोमांस ऐं इन क़िस्म जो बिल्कुलु, हालांकि मूं ज़रूरु नातिया जो तमामु घटि ऐं इहे शाइरियूं कयूं आहिनि, पर पंहिंजो हाणे इहो मूंखे ॾिसां हिते मूंखे चयो यादगिरो मूंखे रहंदो कोन्हे,
इहो गज़ल पुराणो आहे तमामु, मुंहिंजे ख़्याल में हाणे हिनखे 22-23 साल थी विया हूंदा हिन गज़ल खे। असांजी बि जवानी हुई उन वक़्तु। बहरहाल हिकिड़ो ख़्यालु अची वियो त उहा हूर या परी हुई या मुश्क जी भरी हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी हुई। वाह 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 वाह। गुलाब सूसनो सुंबुल चंबेली हुई वरी कंवल। वाह वाह। उहा मोतीअ जी हुई लड़ी, गुलनि जी टोकरी हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी हुई। वाह वाह। ऐं सुफ़ेद सुर्ख गंदमी लगा थे रंग बाहमी, सुफ़ेद सुर्ख गंदमी लगा थे रंग बाहमी, वो खीर थर या थर हुई या संग मरमरी हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी। सियाह जुल्फ बादलन जियां चया थे आशिकन, सियाह जुल्फ बादलन जियां चया थे आशिकन, खुदा के ॼाण आ मगर सगी संदस गरी हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी। वाह साईं। ऐं शफ़ाफ माक जां हुई, मुमल जी काक जां हुई, शफ़ाफ माक जां हुई, मुमल जी काक जां हुई, ज़ाफ़रान ज़र हुई, ज़रीन हुई, ज़री हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी। ऐं सुती त भंवर पिया भुली, ही मूंखे पंहिंजो शेर ही ॾाढो वणंदो आहे त सुती त भंवर पिया भुली, उथी त हुल पिया हुली, चुरी त चाह पिया चुरी, वरी त विज वरी हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी। वाह क़िबला वाह। मुकर्रर मुकर्रर। सुती त भंवर पिया भुली, उथी त हुल पिया हुली, चुरी त चाह पिया चुरी, वरी त विज वरी हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी। ऐं लतीफ़ सोच जी धणी, लतीफ़ सोच जी धणी, सरापा सोन पदमणी, लतीफ़ सोच जी धणी, सरापा सूंह पदमणी, सरापा सूंह पदमणी, सिबान जी पकी हुई ऐं ॻाल्हि जी खरी हुई, ग़रीब हुई अजीब छोकिरी। इहो घटि मिलंदो न। अरे इहा माना सभु खूबियूं हिकिड़े माण्हू में। फिज़ाऊं जंहिं लाइ आतियूं, फिज़ाऊं जंहिं लाइ आतियूं, उदास शामूं रातियूं, फिज़ाऊं जंहिं लाइ आतियूं, उदास शामूं रातियूं, सबा मथस हुई मस्त हुई, हवा मथस चरी हुई, ग़रीब ज़रूर पर अजीब। वाह वाह वाह। ऐं जितां जितां बि वई लंघे, जितां जितां बि वई लंघे, सजूई वई सजी रंगे, जितां जितां बि वई लंघे, सजूई वई सजी रंगे, वो शौक़ हुई शराब हुई, शबाब शायरी हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी। वाह साईं। ऐं वो चंड जी चहल पहल ऐं पीर जे लिखियल गज़ल, वाह वाह। चंड जी चहल पहल ऐं पीर जे लिखियल गज़ल, खां मोतबर ऐं मुनफरिद अञा बि मथ भरी हुई, ग़रीब हुई ज़रूर पर अजीब छोकिरी। मूंखे यादि आहे त इहो शेर जॾहिं हिकिड़ो इहो हिकिड़ो ॿियो इन सां मूं गज़ल पढ़ियो त इब्राहिम, आउं महिमान ख़ासि हुउसि उन मुशाइरे में सैयद ख़ुदा निशा मलीद वारनि जो प्रोग्राम हो, ऐं इब्राहिम जोए जी सदार, इब्राहिम जोए उतां उथियो ऐं मूंखे चुमियूं ॾिनई ऐं चयईं त बाबा चवनि था सिंध मां गज़ल ख़तमु थी वियो आहे, भला हिन गज़ल ॿुधण खां पोइ केरु चवंदो त गज़ल ख़तमु थी वियो आहे। उन खां पोइ मूंसां हुनजो मोहबत जो ख़तो किताबत बि रही। साईं मरहूम इब्राहिम मुंशी अल्लाह हुनखे मरह करे। वाह वाह वाह। अल्लाह ही तव्हांजो गज़ल ॾाढो माना आलियो शफ़ी फ़क़ीर ॻायो, काफ़ी टाइम पहिरीं ॻायो, ऐं हिन वक़्तु हिन ते लखे टिकटॉक ठही चुका आहिनि। ऐं उन्हनि अॼु यकीनन व्यूअर्स तव्हां ॾिसंदा त इन शाइर जो, इन गज़ल जो जेको तख़लीक़कार साईं पीर गुलाम मुजद तव्हांजे साम्हूं आहे। ऐं यकीनन साईं जो जेको सॼो पस मंज़र आहे उहो हिकिड़ो ख़ानकाह सां आहे ऐं हिकिड़ी मज़हबी घराणे सां आहे, पर साईं बज़ात ख़ुदि हिकिड़ी रोमानवी शख़्सियत आहिनि। ऐं साईंअ जे अंदरि आउं चवंदो आहियां त रोमांस एॾो भरियल आहे, संदसि गज़लनि मां, संदसि शाइरीअ मां उहो ज़ाहिर थींदो आहे। ऐं आउं साईं खे गुज़ारिश कंदुसि साईं हिकिड़ो असांजे नाज़रीन जे लाइ ॿियो हिकिड़ो गज़ल थी वञे, रोमानवी गज़ल जेको दिलि ठारे विझे। चोॾींहं जो थी वियो आहीं, वाह 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 वाह। चंड चोॾींहं जो थी वियो आहीं, हुस्न जी हद टिपी वियो आहीं, हुस्न जी हद टिपी वियो आहे, टिपी वियो आहीं। ऐं रस गुलाबनि जो तो में डोड़े पियो, रस गुलाबनि जो तो में डोड़े पियो, अर्क गुलशन जो पी वियो आहीं, अर्क गुलशन जो पी वियो आहीं।
अॼु बि ख़ुशबू जवान उत आहे, अॼु बि ख़ुशबू जवान जवान होता है। उत आहे, तूं कदम जित रखी वियो आहीं। वाह वाह अॼु बि ख़ुशबू जवान उत आहे, तूं कदम जित रखी वियो आहीं। ऐं सो सरापा बहार सॾिजे थो, सो सरापा बहार सॾिजे थो, तूं ॾिसी जंहिंखे बीह वियो आहीं। वाह सो सरापा बहार सॾिजे थो, तूं ॾिसी जंहिंखे बीह वियो आहीं। ऐं चारसू आऊं आऊं ई आहियां, चारसू आऊं ई आहियां, तूं जॾहिं हिकु दफ़ो छा छुई वियो आहीं। वाह 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 वाह। चारसू आऊं ई आहियां, तूं जॾहिं खां छुई वियो आहीं। ऐं ॾींहुं रोशन थिए नथो जाना, ॾींहुं रोशन थिए नथो जाना, तूं जॾहिं खां लिकी वियो आहीं। वाह। ॾींहुं रोशन नथो थिए जाना, ॾींहुं रोशन नथो थिए जाना, तूं जॾहिं खां लिकी वियो आहीं। ऐं कंहिं तरह सां छिॼनि नथा मूंखां, कंहिं तरह सां छिॼनि नथा मूंखां, अहिड़ा धागा ॿधी वियो आहीं, अहिड़ा धागा ॿधी वियो आहीं। ऐं ॼण रुसी वई आहे हर ख़ुशी मूंखां, ॼण रुसी वई यार ख़ुशी, तूं जॾहिं खां रुसी वियो आहीं, तूं जॾहिं खां रुसी वियो आहीं। ऐं इश्क गिड़काए वियो मुजद्दिद कई, इश्क गिड़काए वियो मुजद्दिद कई, तूं अला कीअं बची वियो, तूं अला कीअं बची वियो आहीं। हुस्न जी हद टिपी वियो आहीं, चंड चोॾीअ जो थी वियो आहे। वाह 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 क़िबला वाह, तमामु बहितरीन। क़िबला साईं, असांजे ॾिसंदड़नि खे, सिंध जे शाइरनि खे, अदीबनि जे लाइ को अव्हां जो मैसेज। साईं बसि दोस्तनि खे सिर्फ़ु इहा गुज़ारिश आहे, सिंध तमामु ज़रख़ेज़ आहे अदब जी दुनिया में, ख़ासि तौर ते शाइर। मूं त किथे पढ़ियो आहे शायदि त पूरी दुनिया में सभ खां वधीक कंहिं ॿोलीअ जा शाइर तो सिंध में आहिनि। वाह वाह, एतिरो सिंध में लिखियो वञे थो। बसि रुगो हिकिड़ी शइ दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त कोशिशि कनि त उस्ताद वठनि, छो त इन में को ऐब कोन्हे। ऐं ख़ुदि अॼु ताईं हालांकि मुंहिंजी हाणे 57 साल उमिरि आहे, ऐं 9th क्लास खां मूं बाक़ाइदे लिखणु शुरू कयो आहे, पर आउं अॼु बि पंहिंजे उस्ताद पीर बहा वटि शाइर ॿुधाईंदो आहियां। ऐं अव्हां यकीन करियो त कॾहिं को विड़िले ईअं थियो हूंदो न त अक्सर नोक पलक साईं मुंहिंजा शाइरी जा सिधा करे थो, सही करे, त आउं त पाण खे मुकमल करे कोन थो सम्झां। ऐं सम्झां थो त लेकिन दोस्त जॾहिं बि अचनि इन में आहे बि न सम्झनि, पुछण में लिखण में सिखणु ज़रूरी आहे। जेकॾहिं सिखिया न वठंदो त पोइ ठीकु आहे। इहे सभु जेके वॾा वॾा नाला सिंध जे शाइरनि जा, अदीब जा, उन्हनि सभिनी किथां न किथां उस्ताद वरितो। ॿियो मुतालियो कनि, मुतालियो तमामु ज़रूरी आहे। जेसीं ताईं मुतालियो न हूंदो, मुशाहिदो न हूंदो, तेसीं ताईं शाइरी खे गिरिप कोन मिलंदी, शाइरी खे बका कोन मिलंदी। ऐं टियों जेको हिते आहे त उहो इहो आहे त सिंध अमुन ऐं सलामती जो मुल्क आहे। हिते सुलह ऐं सांत सां रहिजे। मज़हबी शिदत पसंदी, फ़िरक़वारियत, मज़हबी लिसानी शिदत पसंदी जी असां वटि गुंजाइश कोन्हे। असां अमन परस्त माण्हू, अमन जा दाई आहियूं ऐं सूफ़ियुनि जी तइलीमात जा पैराकार आहियूं। असां वटि मोहबत जी आम आहे। वाह वाह, इहो मुंहिंजो संगत खे अर्ज़ु आहे। ऐं आउं सम्झां थो त अव्हां जो वरी बि हिकु भेरो असांजे चैनल जे लाइ हा। ऐं अदा मोहम्मद साले जी हिन काविश जो त ॾाढो मूंखे ख़ुशी थी आहे। मूंखे ख़बर पए त ॾींहों ॾींहुं संदसि हिन बज़्म महराण जा व्यूअर्स जेके आहिनि से वधंदा वञनि पिया, ऐं यकीननि वधंदा, छो त साईं बिला कंहिं लालच जे ख़ालिस अदबी लॾे जो माण्हू थी करे, समाजी वर्कर थी करे ही ख़िदमत करे रहिया आहिनि अदब जी दुनिया जी। ऐं जस लहणे साईं संदसि टीम जेका मोती सिंध जा जेके आहिनि, जेके साईं जी नज़र में माण्हू लिखण जा लिखनि था, उन्हनि खे अॻियां कयो। पर हाणे रुगो लिख पढ़ करण खां अलावा सिंध जो जीअं कल्चर आहे, सिंध जा माॻ आहिनि, ऐं साईं जी गुज़ारिश करण त उन्हनि ते बि तवजो ॾियनि त जीअं सिंध जूं शख़्सियतूं, उन्हनि जे बि मथां जेके फ़ौत थी वियूं आहिनि या मौजूदु आहिनि, मिसाल कहिड़े बि हवाले सां, कोई शाइरी जे हवाले सां, न तारीख़ जे हवाले सां,
उन्हनि खे बि ज़रूरु साईं मूंखे उमेदु आहे त संदसि प्रोग्राम में इहे सभु शयूं शामिलु हूंदियूं ऐं उमेदु आहे त इहो सभु कमु थींदो। बहरहाल साईं जसल ऐं वॾी महिरबानी जो संदसि असां दोस्तनि खे यादि करे थो ऐं असांजो आवाज़ु असांजो ॻाल्हियूं अंदरि जूं उहे अव्हां ताईं पुॼाइण लाइ हिकिड़ो वॾो ज़रियो साईं बनाए छॾियो आहे महिराण जो। साईं अव्हां जी वॾी महिरबानी साईं, लख रुपया। विवर्स अव्हां जो अॼु मुलाक़ात जेका साईं पीर गुलाम मुजद्दिद सरंदी साहिब जन सां उहा अॼु पुॼाणी ते पहुचे थी। वरी नए प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।